आउं गुज़ारिश कंदुसि साईं नारायण साहिब खे त उहो अचनि अॼोके प्रोग्राम के हवाले से मुखातब तव्हांखे मुखातिब थियनि साईं नारायण साहिब। तू भी मानू आऊं भी मानू मिट्टी पंहिंजी साॻी आहे तो लाइ मूं वटि मान वॾो आहे मज़हब खां इंसान वॾो आहे। साईं लेखारी साहब स्टेज ते ऐं पिंडाल में वेठल सभु हाज़रीन खे मुंहिंजो सलाम ऐं नमस्कार। साईं मुंहिंजा सूफ़ी हमेशह इंसानियत जो दर्ज़ ॾिनो आहे ऐं ॾाढा आसूराम बि इंसानियत जो दर्ज़ ॾींदे ॾींदे शाइरीअ जे राहुनि में हली वियो आहे। ही सूफ़ी साहब हमेशह जेके बि सूफ़ी आहिनि उहे इंसानियत जो दर्ज़ बि ॾींदा आहिनि, इंसान परस्त बि हूंदा आहिनि ऐं ख़ुदा परस्त बि हूंदा आहिनि। ही ज़ात पात रूप रंग नस्ल भेद भाव मज़हब फ़िरके खां हटी करे इंसानियत जो दर्ज़ ॾींदा आहिनि। जीअं सचल सरकार चयो आहे त मज़हबनि ऐं मुल्क में माण्हू मुझाया शेखीअ पीरीअ भेद ॻोल्हाया के निवड़ी पढ़नि निमाज़ूं किन मंदर वसाया सचल ओॾा कीनाया इश्क वारा हिन जान। ऐं हिते तरतीब ॾींदड़ आकाश आसमानी ते ज़रूरु आउं 2 मिंट ॻाल्हाईंसि न त हिननि सां बेइंसाफ़ी थींदी। मूंखे हिन दावत ॾिनी अॼु जे प्रोग्राम में ऐं राति मुंहिंजी सिस्टर जी फ्लाइट हुई दुबई जी त मूं सोचियो पियो त आउं पहुची न सघंदुसि पर हिन जी जेका मोहबत हुई मूं सोचियो त राति जी निंड फिटाए पर हिन प्रोग्राम खे ज़रूरु अटेंड कजे। किताब जी तरतीब मूं सिर्फ़ु गाॾी में पढ़ी 4 पेजनि ते हुई उन मां मूंखे हिन जे ज़हन जी पूरी अकासी सम्झ में अची वई। ऐं हिन वक़्तु जेको नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे जिते यूट्यूब चैट GPT फेसबुक व्हाट्सअप जंहिंमें नंढा ॿार या ॼमनी मस्तु 2 सालनि खां पोइ मोबाइल हथ में खणनि था ऐं असां वटां वॾनि वटां बि किताब लिखण त दूर जी ॻाल्हि आहे पर पढ़ण बि विसरी वियो आहे। ऐं हिन दौर में अची करे जहिड़े नमूने सां आकाश 12 सालनि जी महिनत करे हिन किताब खे तरतीब कयो आहे उन लाइ हिनखे जस हुजे ऐं असां किताब जो मूं पंहिंजे अदब जी शुरूआत अमर जलील जा नूरुल्लाह शाह ऐं जोयो साहब बासचंद्र मोहन कल्पना सां कई त मूंखे अंदाज़ो थिए पियो त उहो दौरु अञा पियो हो जंहिं वक़्त में मोबाइल फ्री कंट्री माण्हुनि जे हथ में कोन हो असां पढ़ी वियासीं पर हिन दौर में सभिनी वटि फैसिलिटीज़ आहिनि उन बावजूद बि आकाश प्रिफर कयो किताब खे ऐं किताब ते जेतिरी हिन महिनत कई आहे 12 सालनि जूं काविशूं कयूं आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खां ईअं सम्झो त ठेठ सिंधी वर्ड आहे थिका थापा खाई हिक शइ गॾु करे हिकिड़े ख़ूबसूरत किताब जे सूरत में हिन असांजे हथनि में ॾिनो आहे ऐं असांजो फ़र्ज़ु बणिजे थो त इनखे ज़रूरु हिक नज़र असां पढ़ूं। लफ़्ज़नि जी जेका जोड़ तोड़ हिन कई आहे उहा ॾाढी ख़ूबसूरती सां कई आहे ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत माला जे सूरत में उहा पेश कई आहे। ऐं वरी बि हिनखे बार बार जज़्ब ॾियां आफ़रीन आहे हिनखे ऐं यंग एज में थी करे जेका हिन स्टार्टिंग किताब सां कई आहे त अलाह साईं हिनखे ख़ुशि रखंदो आबाद रखंदो पंहिंजे परिवार में हमेशह ख़ुशहाल हूंदो। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे ॿुधो। थैंक यू सो मच। महिरबानी साईं नारायण साहब। असांजे विच में मौजूद आहिनि हाजी गुलाम हुसैन दोदो मेमन साहब जेके सरकारी मुलाज़िमत सां वापसि लॻा हुआ ऐं समाज जी ख़िदमतगार पियो रहिया आहिनि। उन खां अलावा साईं पुल संदाको हैदर अली मेमन तारिक सनाई अतर कादिर तुफ़ैल सदर जिनके भली का चौथा